गांधी खबर की शुरुआत कंदासीं। हिन अहम खबर सां नई देर वेझो हथियारबंदन घर ते फायरिंग करे हिक ॼणे खे क़त्ल करे छॾियो आहे। ॻोठ हिम्मत शेख में हथियारबंदन घर मथां फायरिंग कई, जंहिं दौरान गोलियूं लॻण सबबि मेहर शेख ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया, नई देर वेझो हथियारबंदन घर ते फायरिंग करे हिक ॼणे खे क़त्ल करे छॾियो आहे। ॻोठ हिम्मत शेख में हथियारबंदन घर मथां फायरिंग कई आहे, जंहिं दौरान गोलियूं लॻण सबबि मेहर शेख ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो त फ़ौत थी वियो। नऊं देरो अस्पताल में मारिजी वियल ॻोठाणे जो पोस्टमार्टम कयो वियो आहे। ॻोठाणे जो चवणु आहे त हथियारबंद फायरिंग बैदि फरार थी विया आहिनि। अवां खे अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया, नई देर वेझो हथियारबंदन घर ते फायरिंग करे हिक ॼणे खे क़त्ल करे छॾियो आहे। ॻोठ हिम्मत शेख में हथियारबंदन घर मथां फायरिंग कई आहे, जंहिं दौरान गोलियूं लॻण जे नतीजे में मेहर शेख ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो पियो वञे त रस्ते में ई फ़ौत थी वियो। नऊं देरो अस्पताल में मारिजी वियल ॻोठाणे जो पोस्टमार्टम कयो वियो आहे। ॻोठाणे जो चवणु आहे त हथियारबंद फायरिंग बैदि फरार थी विया आहिनि। ही हेडलाइंस वधीक ख़बरुनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो धरती टीवी न्यूज़।